गुलसन होय। ओ साबन तू अज की भूलजी पे हलिया हलिया ओता का अंदर हलिया समझी बाबा बियो गोठ रे खेर लगो तू हवाल ले गुलसन बुधवार नौ जोड़ो वठी आ रही तो आया बाबा ने ला दीदार करा हाँ हाँ जोड़ो वठी आयो नौ सफा माशाल्लाह फर्स्ट क्लास सामो बधेला अली दीदार क्यों था हलिया वाह यार वाह माशाल्लाह वाह जो जोड़ो आंदो थई साबन अदा सम्मन सरकार जे मेले ते वियोस उता वठी आंदो थमान 10 लखन में पेड़ पजी आया जोड़ो तो वाह जो आंदो थई मालिक साईं बद नजर कम बचाए माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह खैर कंदो मानी तैयार हुंदी हलिए त मानी खाऊं तो अरे रे जरा पर भी जगह बजा दे दिए शमा रात गुलाब घर कोन आयो छा बाबा चई वियो हो त मेले ते वेंदस इन करे रात घर नाहे आयो खुदा का सानिया जी इने मुझे छोरे गुलाब के हूं तो चोरी थे पर चवंदो त मेले ते वियोस बाबा जाम साहब ते सखी जाम दाता जो मेलो आहे सो अदा वियो होंदो मेले ते आई बाबा तू पाण पंहिंजे बच्चन जे नाले ते चवी थो तो तुझा पुट चोर है पोइ सच तो चवां न कहिड़ा सुधरिया आहियो बाबा कोई अदा गुलाब भी अची वियो बाबा जंहिंमहिल घर अचां थो न कोरा मचाए छॾियो कंहिंमहिल त मूंखे छॾियो सुकून सां वेहा त सही हाँ सही मां कोहराम मचाए वेठो आहियां अरे हेॾे ॾे त ख़बर वरी कंहिंजी चोरी कई थी रात इजो तो को न को वराइड़ो अचे दर ते बाबा तूं यकीन कर मां दोस्तनि सां गॾु राति ॾाकार जे मेले ते वियोसि का बि चोरी कोन कयो आहे बाबा हाँ सही मेले ते वियोसि अरे रे भला ॿुधाए त सही त मलाखणे में कहिड़ा कहिड़ा मल हुया बाबा खुदा खे मञ तो वारे दौर में जेके मल हुया न उहे सभु मरी विया हाणे इहे ॿिया जेके आहिनि तूं कोन थो सुञाणी सभु नवां मल आहिनि बाबा हाँ यार सचो आहे मोचारा मल सभु मरी विया हाणे बाक़ी बचा आहिनि मिड़ई नाले वारा मल छा त दौर हुयो शेर बीरबर साईं शमन शाह गुलाम सरवर जतोई खुदा बख्श हाले पोटो ऐं ममू शीदी जड़ा जवान ओ इहो अथई बाबा हाणे वरी शुरू कई ॻाल्हि मलाखड़े जी हाणे रिफाथा थी हाँ सही मलाखड़े जूं ॻाल्हियूं करे दिल बि ख़ुशि न कयां बाक़ी तव्हां वांगुरु वञी चोरियूं कयां माण्हुनि जूं वाह पुट वाह बाबा तूं पीउ आहीं या दुश्मन हर वक़्तु चवीं तो चोर चोर ॿियनि जा दुश्मन ॿाहिरि असांजा दुश्मन घर तव्हांखे वञ बाबा ईअं न कयो गुलसन दगा तैयार कर इन दबे 60 मैल हली होस फकीर रे मेले देली बजाईंदासी हा दा इन दबे बांधी खणी नालो कमाइणो आ हो त फकीर जे मेले ते सजी सिंध मां ढगा ईंदा हाँ हाँ छो न बाज़ी खटींदासूं मुंहिंजो आहे बि जोड़ो शौक़ जो
अरे वाह, एरिया एरिया एरिया। हाँ आयो आयो। बुध खबर साईं केरा रैस संजर खान माया साईं जो कमदार पताशो कदो आया वडो तमाशो काल बुध हजारों जो रैसा न डांसन जो थे वडो शौकीन पंहिंजे डांसन के जोड़ी जो इनके दीदार कराए न तो वडो तमाशो थी दो। हाँ हाँ बाबा छो न थोड़ो बीठो दीदार करे सको था। केर जमान आयो जवान तो मुखे सुठा था नजर अचो। बाबा मुझो नालो गुलसन है, ही मुझो बाबा साईं आई हूँ मुझो नंढो भाउ शेरदिल है। आई शुक्र मालिक जो ही बैठा जमीन पे बन जिया जिंदगी सुकून से पे गुजरे। शुक्र मालिक। बाबा अचो तांजी का खिदमत की होता करते न न बड़ी मेहरबानी भी कंहिं भी किस्म जी खिदमत जी का भी जरूरत कोन्हे। बस मुखे यो डांदन जो जोड़ो तव्हांजो वणे ये जोड़ो डांदन जो खपे ॿुधाइण जी घणी क़ीमत आहे। अरे सर न बाबा ही खपाइणा कोन्हनि, ही डांद मुझे शौक़ जा आहिनि। बाबा जेतिरी रक़म चवंदे तोखे मिलंदी लाज़मी आहे। तूं बि शौक़ीन आहे तॾहिं त एॾी सुठी शहदारी अथई। रक़म तूं रख पंहिंजे ज़बान भरींदुसि मां छो जो मूंखे इहो जोड़ो हर हाल में खपे। बाबा कुल कर वॾो पोतारो पहिरियों दफ़ो तुंहिंजे दर ते हली आयो आहे खसी से डांसर जे करे वेठो तो न करे हेॾी वॾी शख़्सियत खे तूं जवाब थो ॾी। कमाल थो करे यार। बाबा तव्हां दर ते आया हो, तव्हांजी खिदमत करण जे लाइ तयारु आहियां। बाक़ी पंहिंजो रिज़्क शौक़ जो आहे उहो नथो ॾेई सघां। वैसे तव्हां लाइ इज़त आहे, बाक़ी जोड़ो कोन था खपे। मुंहिंजे पुट जो शौक़ु आहे। धूड़ था इज़त कर हाथी तो वॾी इज़त करे जे खसीस डांसर जे करे तूं रही सघे जवाब यार वॼाए छॾी ॾियो। हाँ छा नालो ॿुधाई गुलसन गुलसन हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखी छॾ त तुंहिंजा डांद रईस संजर खान खे वणी विया आहिनि त वणी विया आहिनि। हाणे इहो डांदनि जो जोड़ो मुंहिंजो ज़िद बणिजी वियो। इहो जोड़ो त मां हर हाल में हासिल कंदुसि। हाणे हीअं कर एकड़ ज़मीन जो वठि ऐं डांदनि जे जोड़े मां हथु कढ। अरे संजर खान जेकॾहिं ज़िद आहे त पोइ ज़िद आहे। सॼी दुनिया जी दौलत जेकॾहिं ॾींदे न कोई बि इहो जोड़ो कोन ॾींदो साईं। अरे सर असां दौलत खां वधीक इज़त हिन चौपाए पंहिंजे माल खे ॾींदा आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधो मुंहिंजो नालो बि संजर खान आहे। जेका शइ संजर खान खे वणंदी आहे उहा हर क़ीमत ते हर हाल में हासिल करे रहंदो आहे। ॿिए कंहिंजी बि उहा शइ थियणु न आहे ॾींदो। छा सम्झो? हाणे ॻाल्हि ॿुध मां आहियां कमदार पताशो थींदो वॾो तमाशो। अॼु खां पोइ तुवारा डांद इहे हाँ तव्हांखे मोकल आहे। वॾा आया आहिनि ज़बरदस्ती माल ख़रीद करण वारा। सोट शमा सुबह सुबह साण काॾे निकिती आई? सोट वञा पई काठियूं करण। मूंखे चवी आहे आऊं काठियूं करे तोखे घर पुॼायां। तोसां त मोहबत ऐं इबादत समझी कंदी आहियां, पोइ तोखे तकलीफ़ कीअं ॾियां? न सोट तुंहिंजो कमु करे मूंखे ख़ुशी थींदी आहे। तकलीफ़ वरी छाजी? तूं मुंहिंजी आहीं ऐं मां तुंहिंजो आहियां। लेखो वरी कहिड़ो आहे? बस हाणे बस हिन दौर जा मजनू। हिन में मजनू जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पाण त पाण में सगा सोट आहियूं ऐं तूं मुंहिंजी मंग बि त आहीं। चयमि न आऊं हाणे हलां थी, मूंखे काठियूं करे घर बि मोटणो आहे।
साईं वञो। हिन गुलाम जी कहिड़ी मजाल जो मलका आलिया के रोके। अदा वॾो नज़र नथो अचे केॾां वियल आहे। कावड़ में क्या रखो खैर तारे बाबा मुझी तो सिबान ही कान थी वरे जो माता वे गाल क्या बुधायो बाबा। बाबा से बड़े भोतार जी वड्डी बेइज्जती थी आ वड्डी बेइज्जती। ये संजो तो भोतार पाणारो कंधर कण जे काबिल ही न रहवा बाबा। के में जरूरत थिया जो दा वडे जी बेइज्जती करे। एक टक्के जे मानू मुके यानी सज्जर खान के जवाब देने की जरूरत के थी इनकार तो दे मुगा। उन जो नालो बुधाए हाने जे हाने उन जो लाश पा जे कदमन में फिटो न कया मो जो नालो आजम खान ना है। न आजम खान न तकड़ न है करनी क्या बगान तो बड़ो यार होयो ना जो बड़ो चोर और छा नालो उन जो काथे तो हेल्प कर अदा हुन जो नालो गुलाब आई बड़ो आलिताब चोर आई दिल मुराद जे गोट में रहंदो हां तो कोई जा बगान इन गुलाब जे बच्चे के घुराए तो उनका कम वठो जे मुझी बेइज्जती जो बदलो थी सके बलुचस। यार सिंगार तो मुझो जिगरी यार है। दुआ कर तो मुझी शादी थी महबूब सा को मिलाप थे यार मुझे जुआन में असर हो गया तो छापियो भाई वतो को निभागो आई दुआ तसुर अंदर में कढी न थो के मल वाई सणाई जी होंदी आ उहा त तू कढी कोन थो चरिया का महल एड़ी होंदी आ जो दुआ कबूल थी विंदी आ वाई त सड़ाई करंदो करे। हाँ हाँ कया तो दुआ मन का तुझी शादी थी मां बेने बाने देग जा चावर खाइंदो वरी भी पंहिंजो मुफाद सोच जा मुझो न सोच जा इएं सजो मुफाद तुझो आ कुछ असा जो भलो थे न। यार सिंगार मुझो एक मिनट भी साल बराबर आ वरी बाबा चए थो अन्या फसल खणी पोइ तुझी शादी कराईंदुसि। फसल वायो बैठो आ छो दिल्ला थी थे बाबा तान हुकुम कयो तो गुलाब के वठिया गुल गुलाब के वठी आयो आहे सही वड्डी रिपा बाबा वड्डी रिपा। हुकुम कयो भोतार वडा खैर में याद कयो बाबा साईं। गुलाब अदा वडे के खबर त तू मुझो जिगरी यारी अज पांजी यारी जो इम्तिहान हुकुम कयो रईस मां हर इम्तिहान जे लाइ तैयार आहियां। गुलाब मूं ॿुधो आहे त तूं नावी ग्राम में चोर आहीं ॾुखे मां ॾुखी चोरी बि तूं आसानी सां करे ॾींदो आहीं ऐं पेर तूं ईअं लिकाए वेंदो आहे जो पेर खणण वारे जा पेर पकड़जी वेंदा आहिनि असुल वायूं बताल थी वेंदियूं अथनि। इहो त फन मूं वटि आहे पर तव्हां ॿी ॻाल्हि कयो करिणो छा आहे। गुलाब तोखे असांजे लाइ चोरी करणी आहे पर ख्याल कजां बिड़क बि ॿाहिरि न निकिरे। बेफ़िक्र रहो रईस कंहिंखे कल कान पवंदी त पोइ ॿुध छा तूं इहो कमु करे सघीं थो। गुलाब हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ मां बि यारनि जो यार अथमि जेकॾहिं तूं मुंहिंजो इहो कमु कयो न त नोटनि में असुल तोरे छॾींदोसि। रईस बाबा साईं गुलसन पुराणो भाग्यो आहे
पर कुछ मिड़ी दुखियो लगंदो असां ओए ते रखीस जवान जा पुट गुलाब तू मुझे वणियो जेकॾहिं तूं मुंहिंजो इहो कमु कयो न सची ॻाल्हि इहा अथई त तुंहिंजा नसीब बदिलजी वेंदा पर तॾहिं घर मां रहिस जो कमदार थियो आहे त माण्हुनि साम्हूं तमाशो कंदो आहियां कुझु हिन माण्हुनि जी हुते नज़र पवंदी आहे न पोइ चवंदा अचे छो कमदार पता जो हाणे कंदो तमाशो अचे थो कमदार पता जो कंदो तमाशो कमदार तूं इहे कर त गुलाब के फिलहाल 50,000 दे आया गुलाब बाकी पैसा कम करण खां पोइ एतिरा पैसा तोखे मिलंदा जेके तुंहिंजे वहम गुमान में बि न हूंदा वञ हाणे कम सां लॻी वञ बाबा जॾहिं गुलाब खे ॾींदासीं पैसनि जो पताशो ओ ॾिसजो गुलाब जो तमाशो अॼु वरी तो मुंहिंजो रस्तो रोकियो आहे आऊं तुंहिंजो दीवानो आहियां जेसि ताईं तूं मूंसां मोहबत न कंदे मां तुंहिंजे रस्ते में ईंदो रहंदुसि पर मूंखे तोखां नफ़रत आहे पर मूंखे तोसां बेइंतहा मोहबत आहे जेकर तूं मूंखे न मिलंदे आऊं त मरी वेंदुसि मरी थो त वञी मर तंहिंमें मुंहिंजो छा अॼु तोखे मां मोहबत जे इक़रार करण खां सवाइ न छॾींदुसि मां चवां थी मुंहिंजो रस्तो छॾ ज़बरदस्ती प्यार नाहे थींदो अॼु आऊं कॾहिं बि तुंहिंजे रस्ते खां न हटंदुसि तोखे जुरत थी की तो क्षमा जी इज्जत में हथ विधा हाँ सारे के ये वञा तो पर मां तोखे ॾिखे हाँ हाँ तोखे मोकल आहे जेको वणे उहो वञी कर शुक्र थियो जो तूं अची वएं न त आऊं कंहिंखे मुंहुं ॾेखारण क़ाबिल न रहां अम्मा ख़बर अथई तो मुंहिंजी जान है मुंहिंजी जान तकलीफ़ में हुजे ऐं मां न पहुचां ईअं थी नथो सघे घर में घुरां थी गुलाब यार इन करे तव्हांखे घुरायो जो हिकु वॾो दाव अथव तो कॾहिं नंढो दाव कयो आहे तूं सदाईं वॾा हथ हणंदो आहीं यार हिन चक्कर माण्हू दुखियो आहे इन लाइ परेशान आहियां चोरीअ में त तूं अड़ीका पाहीं इन ॻाल्हि जी परेशानी तोखे थी आहे ईअं त कॾहिं बि नथो थी सघे असांखे बि त ख़बर पए उहो कहिड़ो शख़्स आहे जंहिंजे करे असांजो यार परेशान आहे पोइ ॿुधो गुलसन जी चोरी करणी आहे गुलसन जी सिर्फ़ ॾुखियो न सम्झी शींहं जे वात खां गिरा कढणो आहे तमामु ॾुखियो माण्हू अथव इहो माण्हू वाकई ॾुखियो आहे पोइ छा सोचियो अथई पर ॿुधो पंहिंजो नालो बि बदनाम न कंदासीं ऐं संजर ख़ान जो वाइदो बि पूरो कंदासीं अभी अॼु राति आदे चयो आहे त मां घर कोन ईंदुसि ख़बर न आहे को किथे मेले ते वेंदो दोस्तनि सां या कंहिं ॿिए पासे सो अदा जी मानी न कजांइ सुठो थियो अदा जो ॿुधाई अदा वॾे जी मानी न कंदमि लॻे थो त छोरो अॼु राति वरी चोरी ते वेंदो ऐं वरी बि जंदो असांखे ज़रड़ में बाबा इहा दुआ न कर अलाह कंदो इते किथे दोस्तनि सां गॾु हूंदो बाबा दुनिया जो पहिरियों पीउ तूं आहीं जो पंहिंजनि बचनि जे लाइ चवीं थो त मुंहिंजा बच्चा चोर आहिनि चवंदा आहिनि त ॿियनि जा दुश्मन बर में ऐं असांजा दुश्मन वरी घर में हा साईं मां दुश्मन आहियां तव्हांजो ओ अकुल जा अंधो तव्हां पंहिंजा दुश्मन पाण आहियो बाबा छॾियो जहिड़े खे छो था जहिड़ो करे ठिकरनि जो पाणी सुकायो ठिकरनि में पाणी आहे किथे
तुंजन ॿाहिरुनि ठिकरनि में पाणी छॾियो किथे आ? वाह बाबा वाह, जेको न तूं थो ॻाल्हाईं, तुंहिंजे न वात मां गुल था टिमनि, ईअं न बाक़ी सॼो मुंहकारो असांजो आहे। अदा तूं ही खणी चुप कर, खबर अथई न बाबा चुप करण आणनि मां नाहे। शेरदिल बाबा, शेरदिल बाबा, अचो अचो, रांधन जोड़ो कोन शेरदिल तू पीर बख्श देखे जी अदा मां यार वठी दो वञा बाबा, हले पान कोठो रखे पड़े जवान वाखे। उल्हास न हिकिड़ो चोर जो पहिरीं त गुम थी वियो आहे, बाक़ी ॿियो चोर आहे न जो पहिरियों अॻिते हली ॾिसूं था। चाचा पीर बख्श पहिरीं मूंखे हर हाल में चोर खपनि, छो त हुननि मुंहिंजी खड़ा उलामी। हलो हुन तरफ़ हलो। उल्हास न ही पेर में पक्के ते अचण खां पोइ गुम अथव, लॻे थो रोड ते का गाॾी बीठल हुई, ढगा हुन में हाणे गुम थी विया। पीर बख्श पहिरीं कीअं बि कर, छा बि कर, मूंखे चोर घुर्जनि। पीर बख्श तूं त वॾो मशहूर पहिरीं आहीं, पोइ हिते तुंहिंजो अकुल छो जवाब ॾेई बीठो आहे? हा चाचा पीर बख्श पंहिंजो अकुल इस्तेमाल कर, को हिलो हलाए न यार, मुंहिंजो अकुल जवाब ॾेई वेठो आहे, छो त साम्हूं चोरनि वॾी शातिर दिमाग़ सां पहिरां गुम कया आहिनि। हाणे आऊं बेवस आहियां।
अवतार जी बादशाह जो खैर बाबा। खैर गुलाम खैर। वाह गुलाब वाह। तो सजर खान ये दिल खुश कर छड़ी। दिल चवे थी तो के इनामन में तोड़ जे यार गुलाब खान तो जो वडो कारनामो करे दिखारियो। दिल ते जी तो बस तुझे नाले ता घोर वजा सोना नाले ता घोर वजा गुलसन कर साथ वडो तमाशो कयो थे जो मुखे करंगो। बस रे सर ये सब तहां जी मेहरबानी। माना तासा तो ते ताओ भलो थे जो ना। कायम आदम तमा कुछ वक्त जला है साइड से पर ठगन को क्या मता को ठगन ते नजर रखी वने असन जो ठहर कम रही वने। ताजे हुक्म जा सा ताबेदार आयू समझी आस हो रही सर समझी आस। आखिर असा नाले चढ़िया चोर आयू। वो प्यारा आयो मजार में समझ लो। अल्लाह ठाया जोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। अल्लाह ठाया जोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। माण्हू भली कन गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। माण्हू भली कन गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। अल्लाह ठाया जोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। अल्लाह ठाया जोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। माण्हू भली कन गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। माण्हू भली कन गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। अल्लाह ठाया जोड़। मुर्शिदलाल कलल दरजू मना असा भी खे दुआऊं। मुर्शिदलाल कलल दरजू मना असा भी खे दुआऊं। खुशो नहीं अज खोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। माण्हू भली कन गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। माण्हू भली कन गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। अल्लाह ठाया जो। खजने असम सिकीन खे कुछ न वरा दो बेपीर खे। दुख खजने असम सिकीन खे कुछ न वरा दो बेपीर खे। अजायो कई थो सोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। माण्हू भली कन गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। माण्हू भली कन गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो। अल्लाह ठाया जो। असा यार सचा हूँ खालिद सुहाग नियत जा अच्छा हूँ।
सा यार सचा हूँ हाल द सुहागनियत जा अच्छा हूँ दुखियो नहीं दो मार तोखे मुखे अल्लाह मिलायो मानू भली कने गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो मानू भली कने गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो अल्लाह ठाहियो जोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो अल्लाह ठाहियो जोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो मानू भली कने गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो मानू भली कने गोड़ तोखे मुखे अल्लाह मिलायो अल्लाह ठाहियो जोड़। यार कमाल इन्हें सारंग वॾी तुंहिंजी बेइज्जती कई आहे सॼे ॻोठ में तोखे ख्वार कयो आहे। इन बेइज्जती जो बदिलो मां गाए वॼाए वठंदुसि फ़िलहाल चुप आहियां। पोइ छा कंदे कहिड़ो बदिलो वठंदे सारंग? उन जी मंग सां शादी करे ऐं उन खां बदिलो वठंदुसि। जेकॾहिं शादी न थिए त पोइ तुंहिंजी त बेइज्जती आई वई थी न। पोइ हुनजी मंग जी इज़त सां खेॾींदुसि त पोइ त प्लान पूरो थी वेंदो न। या थी अचे छोरी क्षमा तूं हिते वे मां हुनखे ॾिसां थो। तूं उन ॾींहुं वारी बेइज्जती विसारे वेठो आहीं वॾो को भेन को आहीं। मूंखे त न काहे कोन तोखे कंहिंजे क़ाबिल न छॾींदुसि। बचायो बचायो कमाल वोट जे न्याणियुनि में हथ विझी तू बाकी सुठो तो करी हीअं त मां वञा थो पंहिंजी बेइज्जती जो बदिलो तोखां ज़रूरु वठंदुसि। जे अगर तू वक्त ते न पहुची आ त अलाए छा थी वञे। तॾहिं तोखे खणींदो आहियां अकेले सिर ॿाहिरि न निकिरणी कर। हाणे हल तोखे पंहिंजे घर छॾे अचां। यार गुल हसन असां हिन पेरीअ खे पकड़े आया हूं। अदा वॾा हीअ चए ई कोन पियो पर तुंहिंजो हुकुम हो घेरे खणी आयासीं। चाचा पीर बख्श पेरी पाण ॿई हिक ई तरह जा आहियूं। मूंखे सॼी ख़बर आहे त तूं माहिर पेरी आहीं। हा सो त आहियां। तूं चाहीं थो अछी ॾाढ़ी में तुंहिंजी बेइज्जती न थिए जेको अदा वॾो पुछे सो सच सच ॿुधा न त ॾाढो पुछड़ो थींदे। हा पुछो छा था पुछणु चाहे? मूंखे ख़बर आहे त तूं पेर सुञातो आहे। इज़त ऐं शराफ़त सां ॿुधाए त पेर कंहिंजो आहे? न मूंखे कहिड़ी ख़बर कंहिंजा पेर आहिनि। चाचा पीर बख्श पेरी मूंखे सख़्ती करण ते मजबूर न कर न त गोली हिकु हणंदोमांइ। हा ॿुधाए थो पेर गुलाब जो आहे। समझियुसि चाचा पीर बख्श पेरी समझियुसि। जी बादशाही जो खैर बाबा खैर चच गुलाब अलिया मुझे बरसा में गुलाब पहिरियां तू मुझे भाउ जो यार हाणे तू मुंहिंजो पगमट यार आहीं। हाँ गुलाब तो असांजे दुश्मननि जी चोरी करे अदा वॾे जी दिलि खटे वरिती आहे।
हाँ गुलाब यार, हाणे तो कंहिं शइ जी फिकर करण जी ज़रूरत कान्हे। गुलाब यार बहुत ही मुशाबत कान्हे, सच रो पुती तो समझ दुश्मन जे मुंह ते करो तो भले जरियो दुश्मन जी बाबा गाकी बई पया। रईस वॾा असां यार जा यार वरी बि मुंहिंजी भारत जी गुलाब चयमि न त हाणे असां हर औखे सौखे में तोसां गॾु आहियूं ऐं हाणे तकड़ न कजांइ, मानी मानी खाई पोइ वञजांइ, ठीकु आहे? हाँ रईस, हाज़ुर बाबा हाज़ुर। गुलाब तुंहिंजो नालो आहे? हाँ वॾा, हुकुम करो वॾा। ॿुध गुलाब, इज़त सां मुंहिंजा चोरायल दांद वापसि करे छॾ, न त ज़िंदगी अज़ाब बणाए छॾींदोमांइ। केजा ढगा छाजा ढगा मूं कोन सम्झो, सिधो ॻाल्हि कर। हाणे घणो अणॼाण बणजण जी कोशिशि न कर, इज़त सां मुंहिंजी चोरी वापसि कर त बहितर आहे तुंहिंजे लाइ। गुलाब इज़त सां चोरी वापसि कर, तूं चोर चोर जो पुट आहीं, अदो सही थो चवे। भाऊ तव्हांजो दिमाग़ त ख़राब कोन थियो आहे, छाजो चोर चरिया आहियो छा? मां कंहिंजो चोरी कोन कयो आहे बा। असांखे सभु ख़बर आहे, न त तूं साख खण, असांजो चोर न आहीं। ॻाल्हाए कीअं थो, छो साख खणा? हेलो, तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे मां चोर आहियां? हलो वञी पंहिंजा चोर ॻोल्हियो, मां किथां तव्हांजो चोरी कयो आहे? चरिया तव्हांजा लाश खणण वारो केरु कोन हूंदो। वरी कॾहिं बि भुलिजी जे मुंहिंजे रस्ते ते आयो न, अहिड़ो कमु कंदो सां यादि कंदव। पछताईंदे गुलाब, मां थो चवां पछताईंदे। जेकॾहिं तूं हथ खणी न न त मुंहिंजो नालो गुलशन आहे। शमादीर, ये तुम्हारा काबू ॿाहिरि नज़र कोन था अचनि? ख़बर न आहे बाबा, वो अलाए केॾांहुं वियल आहिनि। बाबा ॿाहिरि की माण्हू आया आहिनि जेके तव्हां सां मिलण पिया चाहिनि। ओयो, उहो ई थियो जंहिंजो मूंखे शक हुयो। भला ॿुधाए त केरु आहिनि? बाबा मां कोन थो सुञाणां, ख़बर ई न आहे अलाए केरु आहिनि। ठीकु आहे पुट, महिमान ख़ुदा जी रहमत हूंदा आहिनि। तूं चांहि तयारु कराए वठ त मां मिली थो अचां। हाँ बाबा, अदी तूं चांहि तयारु कर, मां ॾिजो खणणु अचां। हुकुम कयो पुट, केरु जवान आयो? ख़ैर में यादि कयो अथव? अच्छा, मुंहिंजो नालो गुलशन आहे। ऐं चाचा साईं, इज़त सां मुंहिंजी चोरी वापसि कयो, न त सुठो कोन थींदव। गुलशन, तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे त चोरीअ जेको आहे अधे कयो आहे? तूं घणो न ॻाल्हाए, तूं वॾो न आहीं। चाचा तव्हां ॿुधायो, तव्हां छा था चओ? हा चाचा, आउं इज़तदार माण्हू आहियां, तव्हां ॿुधायो। झेड़ो करणु मुंहिंजो हरूभरू मक़सदु न आहे। पुट, आउं जांच कयां थो, तव्हां सिर्फ़ु 2 ॾींहं सब्र कयो, पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। 2 ॾींहं घणा आहिनि चाचा, मूंखे सुभाणे शाम ताईं ॿुधायो। यादि रखिजो चाचा, सुभाणे शाम खां पोइ उहो कुझु थींदो जेको तव्हांजी शायदि सोच में बि न हूंदो। असां हाणे हलूं था। अल्लाह रहम करे, हाणे अलाए छा थींदो। बाबा कुझु कोन थींदो, तोखे शायदि ख़बर न आहे त असां हींअर आम माण्हू न आहियूं। अदा वॾो संजर ख़ान जो ख़ासि माण्हू आहे। मतिलबु त इहो सॼो कारो तव्हां संजर ख़ान जे चवण ते कयो आहे न? बाबा इहो सॼो कमु संजर ख़ान करायो आहे, हाणे ही अदा वॾे खे हथ बि लाए कोन सघंदा। पुट, तूं अञा ॿार आहीं। इहे वॾेरा जेके आहिनि न, इहे वॾेरा, इहे सुखनि जा साथी आहिनि।
दुखन में केर भी विझो ना ईंदो। हाणे अच तालो। छा ॻाल्हि आहे? तव्हां ॿिन्ही मुंहिंजो रस्तो छो रोकियो? उन ॾींहुं त मां अकेलो हुअसि, अॼु मूंसां पंहिंजो दोस्त गॾु आहे, अॼु कोन बचंदे। ॻाल्हि ॿुध कमाल, 100 गिदड़ मिली बि हिकु शींहं जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। तव्हां ॿिन्ही जी भलाई इन्ही में आहे, मूंखां डरी पासो कयो। तो असांजे यार जी बेइज्जती कई आहे, हिन जो बदिलो तोखां ज़रूरु वठंदा। जे भॼण जा सभु रस्ता बंदि आहिनि, तोखे केरु बचाईंदो? इहो तव्हांजो शौक़ु अॼु मां पूरो थो कयां। तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हितां भॼे केरु थो। तुंहिंजो इहो शौक़ु मां पूरो थो कयां। तूं बि भॼंदे या अञा मुक़ाबिलो कंदे? न मुक़ाबिलो थो कयां, न वरी भॼां थो, पर आस्ते आस्ते वापसि थो वञां। यादि रख, तोखे छॾींदुसि कोन। तोखे मोकल आहे, जेको वणई न उहो कजां। घबराए न गुलाब, मां वेठो आहियां न। छा कंदो इहो गुलासनड़ो? बाबा साईं, ॻाल्हि गिची में पइजी वई आहे। अलाए कहिड़ी धमकी ॾिनी आहे बाबा खे गुल साईं। बाबा साईं, हाणे बाबा त ॾाढो डिॼे थो। बाबा गुलाब, तूं शींहं आहीं, तुंहिंजो पीठ जुम छो आहे? का परवाह न कर गुलाब, असुल कांटो 60 ते रख, असां वेठा आहियूं न, तूं घबराई छो थो? बाबा साईं, जेकर इहा ॻाल्हि आहे न, गुलसन खे ॾेखारियां त ॾींहं जा तारा। हाणे तूं ॾिस बाबा, कीअं थो ट्रामो कयांसि ज़मीन। हा हा, चवई थो न ॾिस, विझी धूड़ मथे में, भई ॾेहन खे न सॼे। छा कंदो गुलसन? कदो छायो कहिड़े बाग जी बूरी आहे? रेस तोसां कदु वेठो आहे बाबा। हिम्मत कर, गैरत ॾेखार। मुंहिंजे तरफ़ां गुलाब तोखे छूट आहे। जेकी दिलि चवई उहो हशर न गुलसन वारनि सां कर। बाक़ी जेको थियो न, मां वेठो आहियां न। रईस, असां बि गुलाब जे हुकुम ते पंहिंजो सिर कटाइण जे लाइ तयारु आहियूं। रईस, जेकी गुलाब ते वधंदड़ गोली आहे न, उहा असां पंहिंजे सीने में खाइण जे लाइ तयारु आहियूं। ठीकु आहे रईस, हाणे ॾिसो त मां छा थो कयां गुलसन। अरे केरा कमिया? बाबा बचाओ। केर आई? गुलसन, अरे तोखे हया कोने, तोखे शर्म ना है? तू गोठ जी न्याणी खे तूं खंबियो खयो थो वञी? तू केॾो मोतबर आहीं? अरे तुंहिंजो त मिसाल ॾींदा आहिनि माण्हू। ख़ुदा जी कहर खां बि कोन थो डिॼी। उड़ा पंहिंजे पुटनि खे चओ त मुंहिंजो ॾांदनि जो जोड़ो पचाए ऐं पंहिंजी भेण वठी वञनि।
छो तो हुननि जो ॾिनल टाइम पूरो थी वियो आहे। हाणे मुंहिंजी शराफ़त जो नाजाइज़ फ़ाइदो न वठनि त बहितर अथव। गुलशन मां तोखे पंहिंजी न्याणी खे ईअं अगवा करणु न ॾींदुसि। हा बाक़ी मूंखे मारे भली तूं मूंखे मुंहिंजी न्याणी खे खणी वञ। गुलशन खुदा जे कार खां न डिगे। अरे शर खुदा जो कार करी तुझे मथो जीअं मूंखे धक यादि न खुदा कंदो त इहे तोखे धक लॻंदा। इहे तोखे धक लॻंदा। अचनि ॾे मुंहिंजे पुटनि खे। तोखे असां न छॾींदासीं। हा न छॾींदासीं तोखे असां। न छॾींदासीं तोखे असां। संजय खान जी फोन आई। उनजी कंहिं माण्हूअ जी भेण अगवा थी गुलशन नाले के शख्स जा कम आहिनि। छा कोई सर आलम हुनखे गिरफ़्तार कई? यार तूं त सफ़ा कुझु चरियो आहे। जे छोकिरी अगवा कई हूंदी उहो घर या औताक में हूंदो। सर को छा करणो पवंदो जीअं तव्हांजो हुकुम हुजे। मां त ॿाहिरि जो आहियां पर तव्हां त हिन इलाइक़े जा आहियो। तव्हां गुलशन नाले के माण्हू खे सुञाणो था। तव्हांखे त ख़बर हूंदी त हुनजो उथणु वेहणु घुमणु फिरणु कंहिं माण्हू सां आहे। सर इहा ख़ुशख़बरी मां तव्हांखे तमामु जल्द ॾींदुसि। सिर्फ़ु थोरो सब्र कयो। ठीकु आहे पाण फॉर्मेलिटी तौरु हुनजो उताक ते हली हुनजी इंक्वायरी थी। मुजरिम भली पाताल में घुजे हुनखे ॻोल्हे लहंदासीं। तव्हां गाॾी कढो। मां यूनिफॉर्म लाइ पहुचा। अरे ॾिस मूंखे ॾिस। तुंहिंजे इन्हनि हरकतुनि जे करे असां त लुटिजी वियासीं। असां बर्बाद थी वियासीं। अरे असां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जहिड़ा ई न आहियूं रहिया। तबाह थी विया आहियूं असां। तबाह। बाबा असां बि रईस संजय खान जा माण्हू आहियूं। इन गुलशन जा असुल बण ई वॼाए छॾींदासूं। बाबा गुलशन असांजे लंगनि में हथ वेठा आहिनि। मां हुनखे बर्बाद करे छॾींदुसि। अहिड़ो कमु कंदोसांसि न ज़िंदगी यादि ईंदो। सिर्फ़ु रईस संजय खान सां हिकु चकर मिलो पोइ ॾिस त हिन गुलशन खे कीअं थो मां कल्टी ॾियां। छा असां मथां लॻल दाग इहो संजय खान धोई सघंदो? अड़े दुनिया जे 7 समुंडनि जो पाणी खणी बि इहो दाग धोइण जी कोशिश कयूं त बि इहो धोपी नथो सघे। अदा बाबा सही थो चए। असांजो नंग गैरनि जे कब्ज़े में आहे। अड़े इन खां वधीक कहिड़ो ॿुॾी मरण जो मक़ाम हुजे। ऐं हा अदा हे ॻोठ वारा छा चवंदा त पंहिंजी भाटी ॾिसो पंहिंजूं मुछूं ॾिसो ऐं तव्हांजी नंग गैरनि जे कब्ज़े में आहे। बाबा इहे ताना मूंखे न ॾियो। हाणे मां गुलशन खे ज़िंदा न छॾींदुसि। अल्लाह रहम करे। असां मिसकीननि ते तुंहिंजा मालिक तोखे पारा था। असीं ग़रीब मिसकीन आहियूं। तूं पंहिंजो कर्म कर। गुलशन ऐं शेरू किथे आहिनि? साहब मां उन्हनि जो पीउ आहियां। ख़ैर त आहे न? ख़ैर कोन्हे पुड़ा। तुंहिंजे पुटनि पराई छोकिरी अगवा कई आहे। ॿुधाए किथे आहिनि? इहो तव्हां छा था चयो साहब? मुंहिंजा बच्चा पराई न्याणी छो अगवा कंदा? मुंहिंजा पुट अहिड़ो गंदो कमु कोन कंदा। घणो बकवास न कर। घणी सफ़ाई न ॾे। ॿुधाए त इहे किथे आहिनि? यकीन कर साहब हिते कोन्हनि। मुंहिंजा पुट त लिखण वारा ई कोन्हनि। साहब लॻे थो ई पोड़ो कूड़ थो ॻाल्हाए। हिन जी ॻाल्हि ते यकीन न कजाओ। हिन जी अच्छी दाढ़ी आहे। लिहाज़ थो कयांसि। पोड़ा इज़त सां छोकिरा पेश कर न त ॾाढो ॾुखियो थींदो।
ॾियो ख़बर भई सवदा असां ग़रीबनि जो कमु किथे थो मूं सुबेदार खे फोन ठहियो आहे। पुलिस ॻोल्हा में लॻी पई आहे। रही सवदा वॾी बेइज़ती थी आहे ऐं असां हाणे कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइ न आहियूं रहिया। तव्हां घबरायो न, रनूं वांदियूं करे छॾींदासीं गुलासन वारनि जूं। गुलशन वारा पंहिंजे अंजाम ते रोईंदा, तव्हां छॾा वञो, असां उन्हनि सां कहिड़ो अंजाम था कयूं। गुलाम खे ॾुख थियो आहे, तव्हां सां नाजाइज़ी वॾी थी आहे ऐं इन नाजाइज़ी जो प्लान तव्हांखे गाए वॼाए वठिणो आहे। रही सवदा असांजो रंग हुनजे कब्ज़े में आहे बाबा साईं, इन खां वधीक असांजो कहिड़ो बेइज़ती थी वियो बाबा। रही सर हाणे असां भले हुननि खे छा बि कयूं पर असां बदनाम थियण जे लाइ हाणे बदनाम त थी वियासीं न। घबरायो न, परेशान न थियो, तव्हांजे दुश्मननि खे बि ॾिसी वठंदासीं। काॾे वेंदा? वठ छोकिरी ही मानी खा। न खाईंदसि मानी, न खाईंदसि, मूंखे सिर्फ़ पंहिंजे घर वञिणो आहे, मूंखे आज़ाद कयो ज़ालिमो। तूं को बि फिकिर न कर, हिते तोखे को बि ख़तरो न आहे। न वरी असां एतिरा बेगरत आहियूं जो तुंहिंजी इज़त में हथ विझंदासीं, तूं बेफिकिर थी रह। ही कहिड़ो इंसाफ़ आहे? आख़िर मूंखे हिते क़ैद छो कयो अथव? चयमि हिते तोखे का बि तकलीफ़ न थींदी, तूं सिर्फ़ एसी ताणी क़ैद हूंदे जेसी ताणी असांखे ढगियुनि जो जोड़ो वापसि नथो करे। जोड़ो वापसि कंदो त तोखे इज़त ऐं एतिराम सां घर छॾे ईंदासीं। मूंखे सिर्फ़ आज़ाद कयो ज़ालिमो। कीअं बि कयो, कुझु बि कयो, मूंखे गुलशन जे ठिकाणे जो पतो खपे, ज़मीन ते हुजे या आसमान ते हुजे। चाहे तव्हांखे केतिरा बि ॻोठ लताइणा पवनि, मूंखे गुलशन खपे, गुलशन। सर जीअं असांखे ख़बर पवंदी तीअं ई असांजा माण्हू असांखे इतला कंदा। तव्हां बेफ़िक्र रहो सर, तमामु जल्दी कार्रवाई कंदासीं। मूंखे मथां खां घणो प्रेशर पइजी वियो आहे ऐं मां गुलशन खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करण थो चाहियां। सर मूंखे गुलशन जी यार ख़ालिक जे ठिकाणे जी ख़बर। त पोइ ठीकु आहे, तयारी कयो रेडी। पटेल दिलबाग खान, तूं पाण पंहिंजे सिर असां ग़रीबनि जे कखनि ते। ॻाल्हि अहिड़ी हुई वाह, तॾहिं त मूंखे पाण खे अचिणो पइजी वियो। हुकुम कयो पटेल चाचा, ख़ैर त आहे न। सॼी बिरादरी वारा पिया चवनि त तव्हांजी न्याणी गैरनि जे कब्ज़े में आहे ऐं हाणे तव्हां सां भाइपी बिरादरी ख़तमु कई वेंदी। पोइ तव्हां छा सोचियो आहे दिलमुराद खान? ऐं वरी बि तव्हांखे हिकु चांस ॾियां थो, छोकिरी मोटाए वठो ऐं बिरादरी वारे खे पाण सम्झाए वठंदुसि। वॾी महिरबानी पटेल दिलमुराद खान, तुंहिंजा लख थोरा बाबा, जो असां ग़रीबनि जो ख़्यालु रखियो अथई। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾो, 2 ॾींहंनि खां पोइ मां कुझु बि न करे सघंदोसां ऐं सॼी ॻाल्हि तव्हांजे ई हथ में आहे। ठीकु आहे पटेल बाबा, असां कोशिशि कयूं था। हाज़िर चाचा पटेल, असां पंहिंजो ज़ोर पूरो लॻाईंदासीं, वधीक जेको अलाह खे मंज़ूर। ॾिस गुलाब, इहो सभु कुझु तुंहिंजे ग़लति हरकतनि जे करे थियो आहे। तुंहिंजो नंगड़े गैरनि जे हथ में आहे, अञा बि तूं न सुधरंदे। अड़े ज़ालिम, भेणूं त भाइरनि जी हर वक़्तु राह ॾिसंदियूं आहिनि। अड़े भाइरनि जा हू लाला ॻाईंदियूं आहिनि। तूं ज़ालिम जे इन्हनि कुधनि करतूतनि जे करे अॼु मुंहिंजी न्याणी गैरनि वटि क़ैद आहे। अड़े तो कॾहिं सोचियो आहे त उहा हिन वक़्तु कहिड़े हाल में हूंदी? अदा यादि कर, अधी राति ताईं बि पंहिंजे इंतज़ार में वेठी हूंदी हुई ऐं पाण खे मानी खाराए पोइ हू वेचारी सुम्हंदी हुई। अॼु तुंहिंजे कयल गुनाहनि जी सज़ा हू मासूम न्याणी पई लोड़े। अरे छोरा सुधर, कुझु सुधर, इन खां वधीक तव्हांखे कुदरत वारो कहिड़ी सज़ा ॾींदो? अॼु तव्हां मुंहिंजूं अखियूं खोलियूं आहिनि। मां कसम थो खणां त हाणे का बि चोरी कोन कंदुसि।
तारो बादशाही लो खैर बाबा। खैर खैर गुलाब खैर। हाँ गुलाब खैर बैठन दो। रईस हूँ हाणे गुनाहन का तौबा कई मुझो सिर्फ एक कम तू ढगा वापस कर मां वापस करे पंजा नंग वापस कर। गुलाब मतलब त बिल्ली सत कुआ खाई हलिया हज ते हाणे तू तौबा कई आ माना तू नेक थी वियो। रईस हाणे मुझो अखियूं खुली वई मां गलत रईस मुझे जोड़ो वापस करे मेहरबानी। छा तू ईअं करण सां कानून तोखे बख़्शे छॾींदो? गुलाब अगर कंहिंजी बि चोरी थींदी न त कानून तुंहिंजे दर ते ईंदो ऐं तुंहिंजी जान छॾाइण तमामु मुश्किल थी पवंदी। अरे ना गुलाब खान को ॿुधो अथई त नाले चढ़े वापारी त खटियो खाए नाले चढ़े चोर त फाहो खाए। पुट 7-8 केस अॻे ई मथां वरितई वरी डज़न खन केस ॿिया न रईस हणाई सची उमिरि में पुट क्यों थे जेल में या खाई थे फाओ तो बाबा जी रईस चवे तो न ते अमल कर न त बाबा वरो तमाशो न करा धनगारन के छॾियो हाणे जोड़ो वापस कयो था या न? गुलाब जी कॾहिं जोड़ो वापस न कया त ओ रईस ये मुझे हथन के ॾिसो जोड़ो वापस कर मुझो नंग थारे जे कब्जे में। रईस असां तोरे उमेद खणी आया असांखे खाली न मोटाए। अरे छो जी बुज़ो थियो गैरत कर नाले वारो चोर ही पेरी परेशान थी वेंदा त ही पेर कीअं लिकाया आहिनि गुलाब। ॼट जा पुट बाबा जी वेस सां हा कर अरडो ही अरडो थी ॾेखार पुट अरडा भला चरिया। गुलाब तोखे छा थी वियो तो जो जवान हार मञी? यार गुलाब असां तोखे वॾो सुरीलो सम्झंदा हुआसीं पर घटि में घटि तो मां इहा उमेद कान हुई असांखे। रईस तव्हां छा बि सम्झो पर मूंखे जोड़ो असां हिननि गुनाहनि खां तौबा कई आहे। ठीकु आहे गुलाब तूं वक़्त ते असांखे कमु आयो वफ़ादार रहियो हाणे हीअं कर जो राति 2 बजे अच फार्म हाउस नाम तोखे मिली वेंदा। वॾी महिरबानी रईस वो ग़रीब जो तव्हां मान रखियो अॼु राति मां ईंदुसि ठीकु आहे मूंखे इजाज़त आहे बाबा। अदा साईं हे तव्हां छा कयो छा गुलाब खे जोड़ो वापसि कंदा? जाफ़र खान सजर खान तव्हांजो भाउ अञा ताईं तव्हां सजर खान जी तबियत खां वाक़ुफ़ न थिया आहियो। तोखे इन गुलाब जी हैसियत लॻे थी जो मां हुनखे ॾांद वापसि कयां? हुनजी हैसियत आहे छा संजर खान हुनखे ॾांद वापसि कंदो? कोई छा सोचियो अथव वॾा वॾा? मां कासाई खे फोन थो कयां ॾांद कुझु थी वेंदा गुलाब खे ठगन जे पुछ जो मार न मिलंदो वॾो आयो आहे ठगा वठण सजर खान। मानी छो नाहे खाधी? नाहे खाए नहीं मुखे मानी मुखे सिर्फ पंहिंजे घर पहुंचायो। तूं तसली रख हिते को बि तोखे मेरी अख सां कोन ॾिसंदो। तव्हांखे शर्म अचणु घुर्जे
मज़लूम न्याणी जे कुल्हे ते बंदूक रखी फायर करण था चाहे जेतिरा मुड़ुस माण्हू आहियो न त मुड़ुसनि सां वञी मुंहुं ॾियो न छो त मुड़ुस जो मट हूंदो आहे। छोकिरी तूं हद खां वधी रही आहीं इहो न विसार त तुंहिंजा भाइर मुंहिंजे टांगनि जा चोर आहिनि। चवंदा आहिनि त करे केर ऐं भरे केर जे अगरि मुंहिंजो भाउ ॾोही आहे त सज़ा बि उन खे ॾे। हिकु न्याणीअ खे कैद में रखी तोखे छा मिलंदो? एॾा मरी विया आहिनि उहे जवान जेके न्याणनि खे पंहिंजी इज़त सम्झंदा हुया। हर न्याणी न्याणी ई हूंदी आहे, भेण भेण ई हूंदी आहे, चाहे उहा भेण दुश्मन जी छो न हुजे। हिकु दगनि जे जोड़े जे ख़ातिर तव्हां हिकु मासूम न्याणी खे कैद में रखी पाण खे मुड़ुसु न सम्झो। अफ़सोस आहे तव्हां जहिड़े मर्दनि जी सोच ते जेके मर्दनि सां पहुची नथा सघनि, दुश्मनियूं नथा निभाए सघनि, उहे ग़रीब औरतुनि खे विच में इस्तेमाल था कनि। केतिरी न किरियल सोच आहे तुंहिंजी। बस न्याणी बस, तो मुंहिंजे अखियुनि तां अंध ऐं जबर जी पटी खोली छॾी आहे। अॼु देरि थी वई आहे, आऊं तोखे सुभाणे सवेर पंहिंजे घर छॾींदुसि। मुंहिंजी भेण, आऊं तुंहिंजो गुनहगार आहियां, वाकई मूंखां ग़लती थी आहे। मुंहिंजी भेण, जेकॾहिं तोखां थी सघे त मूंखे माफ़ करे छॾिजां। ॻाल्हि चवां जो रईस संजर ख़ान जेको आहे न, मूंखे लॻे थो त पाण सां धोखो थो करे। तो मां हिकिड़ी तोखे सलाह ॾियां। मां चवां थो त रईस चयो त राति अचिजो, तव्हांखे ढगा ॾिनो। मां चवां थो त राति खे छॾे पाण हिमल था हलूं। जेकॾहिं वारे ते दांदनि जो जोड़ो ॿधल हूंदो तव्हांखे केरु झलींदो? केर झले त आंड्रा न कढा, गुलाब जे अॻियां केरु ईंदो? इन जी जॻह पोइ हींअर हलो। हींअर वाड़े खां धी जे ढगा आहिनि, खोले मालिकनि खे था पुॼाइनि। हा, असांजे इज़त जो मसइलो आहे। तॾहिं त यको बाबा नाराज़ पियो थियनि, तोखे झले पियो त चोरियूं न कर। ॾिस कई चोरी त हाणे लोड़ी आहे न। हलो हलो हलो। गुलाब खैर में अचण थियो? जोड़ो वापसि काहिण आयो आहियां। रईस फोन कई अथई न, जल्दी ॿुधा जोड़ो किथे आहे? जोड़ो राति रईस कोरा छॾी अदा उन जो गोश्त पियो आहे। इहो तूं छा थो चवीं? इन ढगनि जे एवज़ असां पंहिंजो नंग वापसि कराईंदासीं। जेकॾहिं ढगा रईस कुहाए छॾिया आहिनि त पोइ हाणे छा थींदो? ऐं असां पंहिंजो नंग कीअं वापसि कराईंदासीं? मां छा थो करे सघां? मां हुकम जो गुलाम। इहो रईस जो हुकुम मां अमल कयो। हाणे तव्हां ॼाणो, रईस ॼाणे। रईस मुंहिंजी पुठी पोयां वार कयो आहे। मां हुनखे इबरतनाक सज़ा ॾींदुसि। इबरतनाक। हलंदा
बाबा इस बाबा अदा जे गुनाहन जी केर सजा आऊं ढूंढे आई आहियां। पुत्र आप केॾो झलींदो हुअसि ने ज़ालिम गुलाब खे। ॾिस अॼु लॻी वई न असांजे वसंदड़ वेड़े खे पार। पर बाबा आऊं अॼु बि सिंधु जे पाणी जी पाक आहियां। इहो त तूं थी चई न पुट, पर हिन दुनिया वारनि जा वात केरु बंदि कंदो। बदी तूं कीअं वापसि आई? असां त ॾाढा परेशान हुआसीं त हाणे तोखे कीअं वापसि करायूं? अदा हुन गुलशन जो ज़मीर जागी पियो। ऐं हू मूंखे पंहिंजी भेण बणाए हिते वापसि छॾियो। अदा वो गुलशन जेको असांजो दुश्मन हुयो, पर वो बाज़मीर निकितो। ऐं वॾीरो संजर ख़ान उहो बेज़मीर निकितो जे असांजे नंग जो बि ख़्यालु न कयो। सही थो चई अदा, असांजो असुल दुश्मन भई संजर ख़ान जेको असांखे इस्तेमालु कयो, पोइ पंहिंजे मौसम जी नंग जो बि ख़्यालु कोन। इंतिहाई किरल ऐं नीच सोच जो मालिक ज़ालिम संजर ख़ान। अदा संजर ख़ान खे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो ज़िंदगी यादि कंदो। बाबा उते सॼी बिरादरी जो ज़ोर आहे, क्षमा छोकिरी जे मुतालिक़ फ़ैसिलो कर। पटेल साहब तव्हां वॾा आहियो, तव्हांजो हर फ़ैसिलो असांजे बाबा अखियुनि। साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजी न्याणी सिंधु जे पाणी जी पाक आहे, हुन ते रहम कयो बाबा, हुन ते रहम कयो। पर इहो त तूं थो चङी न, पर बिरादरी खे यकीन केरु ॾियारे? इन करे मुंहिंजो फ़ैसिलो ईअं आहे त छोकिरी हमा बरात बि घेरनि वटि रही आई आहे ऐं हाणे ही वाजिब क़त्ल आहे। पर मिस्री रहम जी अपील कई आहे, इन करे रहम जी अपील क़बूल कंदे एतिरी रिआयत ॾिनी थी वञे। ऐं जेकॾहिं को हिन सां निकाह कंदो हिन जे साह खे जीदान मिलंदो, न त पोइ हिन खे गोली हणी मारियो वेंदो। आहे कोड़ बिरादरी में जेको हिन सां निकाह करे? पटेल साहब ही मुंहिंजी पंहिंजी हुई, पर बला तूं गैरनि वटि रहण खां पोइ मुंहिंजी गैरत गवारा नथी करे जो मां हिन सां निकाह कयां ऐं मां इहो रिश्तो ख़तमु करण जो ऐलान थो कयां। आहे को ॿियो कोई जेको हिन सां निकाह करे हिन खे मरण खां बचाए? ॿियो को बिरादरी जो हिन सां निकाह करे न त मारिजी वेंदव। साईं मूंखे ॻाल्हाइण जो सिर्फ़ु हिकु मौक़ो ॾिनो वञे। न छोकिरी ॻाल्हियूं न आहिनि ॻाल्हाईंदियूं, चुप करे वेह तूं। साईं आऊं क्षमा सां निकाह करण लाइ तयारु आहियां। मुबारक थिए मिस्री जो तुंहिंजी छोकिरी खे साह जो जीदान मिली वियो अथई, न त मां त हिन जी मौत जो ऐलान करण वारो हुयुसि। हिन सां निकाह करण खां बहितर आहे तव्हां मूंखे मारे छॾियो। तूं चुप कर, तुंहिंजो ऐं कमाल जो सुभाणे निकाह थींदो। हा हा इंशाअल्लाह इंशाअल्लाह। मूंखे वॾे संजर ख़ान जी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। छो सर छा थियो संजर ख़ान खे? गुलशन वारनि छोकिरी वापसि कई आहे ऐं मालिकनि असांजे थाणे में न MC न FIR ठाही। पोइ बि वॾेरे जो ज़ोर आहे त गुलशन खे गिरफ़्तार कर। छोकिरी वापसि करण खां पोइ छो हुनखे गिरफ़्तार कई? आऊं इन इलाइक़े जो आहियां सर। संजर ख़ान शैतान ऐं ज़ालिम क़िस्म जो माण्हू। हिन जो मक़सदु आहे ॿिनि जोड़ियुनि जे विच में हर वक़्तु जहिड़ो हुजे जीअं हू इंजॉय कंदो रहे। हुन मां हिनखे छा मिलंदो? इन जो मतिलबु आहे त हू शैतानगिरी थो करे। सर कुझु बि न आहे, माण्हू अहिड़ा सिर्फ़ु तमाशो ॾिसंदो आहे, वरी विच में अची हुननि खे इस्तेमालु कंदो, चवंदो आहे त मां वॾो सॼणु आहियां। हाणे ॻाल्हि सम्झ में आई त मसइलो छा आहे। जे माण्हू सां मां बेपनाह नफ़रत कंदी आहियां उन माण्हू सां मुंहिंजो निकाह पियो करायो वञे, इहो त सिधो सिधो ज़ुल्म आहे। आख़िर मूं कहिड़ो गुनाह कयो जो मूंखे एॾी वॾी सज़ा पई मिले? मूंखे दुख त सारनि जो आहे
जे मूंखे क़बूलण खां इनकार कयो। हू त मूंसां बेपनाह मोहब्बत जा दावा कंदो हो ऐं अॼु सरेआम इनकार कयो अथसि, पर पोइ बि मूंखे मौत क़बूल आहे। ऐं हिन ज़ालिम इंसान सां शादी कोन कंदसि। हा, मूंखे मौत क़बूल आहे। हा हा, मरंदसि, हिन ज़ालिम सां शादी कोन कंदसि, कोन कंदसि। वॾा, ही आहे सारंग शम्मा जो मंगेदो। अदा हिन उन छोकिरीअ सां शादी करण खां इनकार करे छॾियो आहे। इनकार छो कयो थी नौजवान? वजह पुछी सघां थो? पहली ॻाल्हि त मां पाबंद न आहियां तुंहिंजे जवाबु ॾियण जो। ऐं हा, मूंखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो पूरो पूरो हक़ आहे। मां तुंहिंजो पाबंद न आहियां जो तोखे हर सवाल जो जवाबु ॾियां। तूं केरु थींदो ही मूंखां पुछण वारो? पोइ मूंखे ग़लति सम्झियो आहे। हक़ीक़त में ई न आहे। मां तोखे मुतमइन करणु चाहियां त जी तोखे जेका ग़लतफ़हमी आहे उहा दूर थी। असीं एतिरा किरियल न आहियूं जेतिरो तो सम्झो आहे। मूं त तोखे का शिकायत न आहे कई। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? तूं मूंखे अगवा करे ऐं वरी सफ़ायूं थो पेश करे। इहो हिन करे जो ईअं तूं हिते कॾहिं न अची आहे। जेकॾहिं अञा तोखे यकीन नथो अचे त मां पाक कलाम खे हथ रखी चवां थो त हूअ मुंहिंजी भेण आहे। तो हरू भरू शादी करण खां इनकार कयो, हाणे यकीन कर। छो मासूम ॼाणे जूं पिटूं थो खणी वञी हुन सां निकाह कर। बसि मूंखे यकीन अची वियो त आउं ग़लति हुयुसि। मां हींअर ई वञा थो, किथे देरि न थी वई। त पोइ असां तोसां गॾु हलंदासीं ऐं पंहिंजी भेण खे पंहिंजे हथनि सां पढ़ाईंदासीं। हलो। करे
थे मोनी साहब अचे तो जदा शायद जो पास वकील मोकिलियो त जो पास छोकिरी खां पुछा करे था ना इजाजत। अरे तू केर थी तो इजाजत न ॾियण वारो ऐं तोखे ज़रूरत कीअं थी ॿाहिरनि खे असांजे घर वठी अचण जो? गुलाब कुझु थधो थी, हे पंहिंजा दुश्मन न आहिनि, हे त हू चाचा हाणे मां क्षमा सां निकाह करण लाइ तयारु आहियां। हाणे क्षमा मुंहिंजी ॾियण वारी कुंवार आहे, तूं विच में छो थो टंगाइणाई? सारंग तव्हां पाण में न विढ़ो, तूं अचण में देर कई, मां पंहिंजो अंत आणे छॾियो आहे। बाबा क्षमा बाबा बाबा एडी सब्जी की छाती हो अभी बाबा चौलती के असा लगाला है बाबा चौलती के असा लगाला है। संजर खान खे त मां बर्बाद करे छॾींदुसि, बर्बाद। तू घबराए न गुलाब, इन संजर खान खां बदले वठण लाइ मां तो सां गॾु आहियां। असां रुगो अदी जे कफन तफन का वांदा थियूं, पोइ इन संजर खान सां हिकु कहाणी थींदी, हिकु कहाणी। मां कहानी आहे त छोकिरी खे हुन दफ़ो करे छॾियो। बाबा ॾिसो त तव्हांजे सिर कीमड़ी कुझु बस कमदार बस। संजर खान पहाड़ आ पहाड़, इन्हनि बलूंगड़नि जो कम ई न आहे कि संजर खान खे कुझु करे सघनि। अदा ॿुधो आहे त वॾियूं डाड़ियूं हयूं अथनि। अगरि जे हू हिते आया त हुननि जे केरु लाश खणण जे लाइ बि तयारु न हूंदो। आई पता टाल तू मौला सबको मुझे माफ कर जाए साले बाबू चल बाबा बता सही बाबा मुझे तमाशा खत्म जी अभी यारो यारी बाबा पाचा तमाशा तो कर मार ये लाखों बाबा लेकिन बंदूकों को सामाना बाबा यारो यारी बाबा यारो यारी चलो बचाई दिया ला बचाई दी